नाज़रीन, कराची में नामज़दगी फार्मनि जी छंड छाण जो अमल जारी है। वधीक तफ़सील असां सां वीडियो लिंक ते ॿुधाए रहियो आहे इमदाद सुमरा। जी इमदाद। जी बिल्कुलु अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु जेको आहे कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे सो जेकी फार्म जेकी जमा कराइण जी छंड छाण जो अॼु पंजो ॾींहुं हुयो, जॾहिं त अॼु जेको आहे सो कराची जे ज़िले क्यामाड़ी में हिकु अहम शख़्सियत जेका आहे उहा हिते पंहिंजी काग़ज़नि जी जांच पड़ताल लाइ पहुची रही, लेकिन सिक्योरिटी ख़दशनि सबबि जेको आहे सो शहबाज़ शरीफ़ जो तक 242 आहे उहो हिते पहुची न सघियो। 3 बजे खां अॻु जेको आहे सो कराची जे ज़िले क्यामाड़ी जे DRO ऑफिस भरिसां हिकु वाक़ियो पेश आयो, जंहिंखां पोइ शहबाज़ शरीफ़ जेको आहे सो DRO ऑफिस पहुची न सघियो। जॾहिं त हिन वक़्तु जेको आहे DRO ऑफिस में जेको आहे सो शहबाज़ शरीफ़ जी स्क्रूटनी लाइ उन जा वकील पिणु पहुता। जॾहिं त अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त NA 242 तां शहबाज़ शरीफ़ जी नामज़दगी काग़ज़नि ते फ़ैसिलो पिणु महफ़ूज़ कयो वियो आहे। NA 242 जे उम्मीदवार मसूद ख़ान मंदोखेल पारां शहबाज़ शरीफ़ जी नामज़दगी काग़ज़नि ते एतिराज़ दाख़िल कया विया आहिनि। मसूद मंदोखेल पीपल्स पार्टी जो पिणु उम्मीदवार उहो ॿुधायो पियो वञे। जॾहिं त शहबाज़ शरीफ़ वज़ीर आज़म जी हैसियत सां पघार ऐं मरातू वठण जो ज़िक्र नाहे कयो वियो। सुभाणे जेको आहे जांच पड़ताल जो जेको आहे सो आख़िरी ॾींहुं आहे। अॼु बि जेको आहे सो कराची जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में DRO ऑफिस में केतिरा ई उम्मीदवार पहुची पंहिंजे काग़ज़नि जी जांच पड़ताल जो पिणु मरहलो उते सिलसिलो जारी हुयो।